नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां हिन वक़्तु लाड़काणे जे CMC अस्पताल में जेको कोरोना वैक्सीनेशन जे हवाले सां सेंटर क़ाइमु थियल आहे, जेको पूरी डिवीज़न खे पहिरियों जेको आहे सो कवर पियो करे, हींअर डिस्ट्रिक्ट लाड़काणो ताईं महदूद थियो आहे। छाकाणि त जेके ॿिया ज़िला आहिनि जंहिंमें कंबर शदाद कोट, शिकारपुर, जैकबाद ऐं कशमोर कंदोकोट, उन्हनि में हाणे जेके आहिनि अलॻि वैक्सीनेशन सेंटर बि क़ाइमु थिया आहिनि ऐं उनखां पोइ तालका अस्पतालूं जेके आहिनि उन्हनि में बि काफ़ी हंधनि ते जेको आहे सो उहे वैक्सीनेशन सेंटर जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। त हिन वक़्तु हीउ जेको सेंटर आहे जेको पहिरियों सॼी डिवीज़न खे कवर पियो करे, हाणे लाड़काणे ताईं जेको आहे सो महदूद थियो आहे। जेके असांखे अंग अखर मिलिया आहिनि त तक़रीबन 7,000 खां मथे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हीअ जेका वैक्सीन आहे कोरोना खां बचाव जी उहा थी चुकी आहे। हाणे इन हवाले सां हिननि जी जेका पॉलिसी आहे इहो ॿुधाए पियो वञे त जेको माण्हू पंहिंजो शनाख़ती कार्ड 1166 ते जेको आहे मैसेज करे थो त उनखे फौरी तौर ते रिप्लाई अचे थो, उनखे सेंटर जी बि आगाही मिले थी ऐं उनखे जेको आहे सो प्रॉपर नमूने सां जेको कोड हूंदो आहे उहो फ़राहम कयो थो वञे ऐं उहो पोइ माण्हू जॾहिं उन सेंटर ते अचे थो ऐं वैक्सीनेशन सेंटर ते त उनखे जेको आहे सो वैक्सीन लॻाई वञे थी। अहिड़ी तरह सां जेको उमिरि जे हवाले सां जेका पॉलिसी आहे त उहा 60 खां मथे जेके उमिरि जा माण्हू आहिनि उन्हनि खे 60 सालनि खां मथे जा उन्हनि खे जेको आहे सो वैक्सीनेशन हिते कई थी वञे, उन्हनि खे मैसेज बि अचनि था। इहा बि पॉलिसी आहे त जेकॾहिं को माण्हू हिते अचे सेंटर ते 60 साल खां मथे जो आहे त उहो पंहिंजो शनाख़ती कार्ड ॾींदो त उनखे जेको आहे सो वैक्सीन कई वेंदी। सिचुएशन इहा आहे त हिन वक़्तु जेका टीं कोरोना जी लहर आहे उन में तमामु घणी तेज़ीअ सां लाड़काणे जे अंदरि हीअ जेके केसिस आहिनि उहे रिपोर्ट थियनि था। अॻु में बि हिकिड़ी ख़तरनाक लहर हुई, पर हीअ जेका टीं लहर चई वञे थी इहा हिकिड़ी अञा वधीक जेका आहे उहा ख़तरे जो बाहिस आहे। तंहिंजे करे हिकिड़ो त इहो आहे त माण्हू एहतियात कनि, इहो बार बार WHO वारा बि चवंदा रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ जेके इदारनि जा सिहत खाते सां लॻियल माण्हू उहे बि चवंदा रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां सरकार उनजो नोटिस बि वरितो आहे, एजुकेशन ते जेको आहे सो जेके प्राइमरी पहिरें खां 8 ताईं स्कूल आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो शहर बि जल्दी बंदि कराइण जी कोशिशि थी रही आहे। त मजमूई तौर ते माण्हुनि खे पाण बि हीअ जेका सूरत हाल आहे उनखे सीरियस वठणु खपे। असां कोशिशि कंदासीं त जेके लाॻापियल हितां जो फोकल पर्सन आहे डॉक्टर उन सां बि ॻाल्हायूं ऐं गॾोगॾु सिविल सोसाइटी जा माण्हू, शहर जा माण्हू ऐं जेका शहर जी सूरत हाल आहे उहा बि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रखूं। हिते जेको वैक्सीनेशन सेंटर आहे उहा बि असां तव्हांखे विज़िट कराईंदासीं, उहो बि ॾेखारींदासीं त हिते छा सूरत हाल आहे, कहिड़े तरीक़े सां जेका आहे वैक्सीन थिए पई, केतिरा माण्हू काउंटर ते अचनि पिया। नाज़रीन वक़्तु लाड़काणे जे कोरोना वैक्सीन सेंटर में असीं मौजूदु आहियूं जेको CMC अस्पताल में क़ाइमु कयो वियो आहे ऐं हिते जेका आहे वैक्सीनेशन कई पई वञे। असां सां गॾु AMS जनरल जेको आहे ऐं कोरोना जे हवाले सां हिते जेको फोकल पर्सन आहे डॉक्टर गुलज़ार तुनियो साहब उहे मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा कहिड़ी आहे। ॿुधाइजो त हीअ जेका टीं लहर वधी आहे कोरोना जे हवाले सां ऐं तमामु तेज़ीअ सां केस वधनि पिया ऐं हिकिड़ो माण्हू फौत बि थियो आहे हिन टीं जेका लहर आहे, त छा था सम्झो त इहा सिचुएशन छो पैदा थी आहे? तक़रीबन 1 साल खां मथे थी वियो आहे। मां हिते फोकल पर्सन आहियां CMC हॉस्पिटल तरफ़ां। त मुख़्तलिफ़ मरहल में वेव जेके आहिनि, पहिरीं वेव, ॿी, टीं, हीअ टीं हले पई। हींअर जेको असां वटि आहे तमामु काफ़ी हद ताईं केस जेका सो आहिनि। जेका सो डेली तक़रीबन असांजी 50 माण्हुनि जी असां जेका सो कंदा आहियूं। जेका सो पंहिंजी जेकी असांजी CMC जी जेका सो कोविड लैब आहे, जेका BSL 3 लैब आहे, उन में 50 माण्हुनि जी डेली कयूं था। उन में 2-3 ॾींहंनि खां असांजो रेशो तमामु हाई पियो अचे, ईअं सम्झो 1/3 रेशो अचे पियो। जेका सो उन में इहो आहे त इहे अञा उहे माण्हू आहिनि जंहिंखे सिम्टम आहिनि, कराइनि था ऐं जेके अवेयर आहिनि, लिखिया पढ़िया माण्हू उहे चवनि था। के माण्हू त इनखे सम्झनि ई कोन था त को कोविड आहे या उहो भउ में उन में जेका नथा अचनि ऐं नथा कराइनि। त तंहिंजे करे काफ़ी रेशो वधे थो। उन खां अलावा हिते असांजो वैक्सीनेशन सेंटर बि आहे। मां अञा तव्हांखे ॿुधाईंदुसि, असांजो हिते जेको ICU आहे त विच में तक़रीबन 2-3 महीननि में असांजी काई बि डेथ न थी। त ताज़ो 3 ॾींहं थिया आहिनि। अवल हिकिड़ो बंगुलदिरे जो पेशेंट मंज़ूर सुमरो जंहिंजी 45 साल उमिरि हुई, 27 मार्च ते एडमिट थियो हो ऐं 5 मार्च ते हू वीचारो एक्सपायर थी वियो जेका सो कोविड में। जेका सो उन खां पोइ 2 पेशेंट असां वटि हींअर बि जेका सो ICU में आहिनि, जेके ऑक्सीजन ते आहिनि जेका सो कोविड ICU में। ऐं असां त इहो चवंदासीं त बिल्कुलु माण्हुनि मां एहतियात कोन्हे को ऐं उन ते अमल बि कोन थो थिए। SOP चवनि था पर अमल कोन थो थिए। तव्हां ॾिसंदव त जेके मार्केट भरिया पिया आहिनि, तव्हां जिते वञो त रश लॻी पई आहे। विच में असां एहतियात कयो त उनजो एॾो फ़ाइदो थियो त असांजो मुल्क सभिनी ॿियनि कंट्रियुनि खां बहितर थी वियो। जो पाड़ेसरी असांजो मुल्क जेको आहे इंडिया में वधी गई, असां वटि घटी। हालांकि असांजी जेको आहे सो आबहवा बि साॻी आहे, सरहदूं बि लॻ मिलनि थियूं। उन जे करे हींअर असां एहतियात न करण जे करे हींअर नंबर वधे पियो। ॿियो जेके ॿाहिरियां माण्हू असां वटि आया, जीअं कलंदर शहबाज़ जो मेलो थियो, हिते बि ॾाढी रश थी। तव्हां पाण ॾिठो मीडिया ते या TV ते ॾिठोसीं त माण्हू जेका सो दर भञी अंदरि दाख़िल थिया। ऐं हिते बि जेको आहे न साॻी जेका हाल हलनि था पिया, शादियूं हलनि थी पियूं
ऐं माण्हुनि जो इन तरफ़ ध्यानु कोन्हे को। असां सिंध हुकूमत खे जेको आहे सो गुज़ारिश कंदासीं त असां नथा चऊं त इहे शयूं बंदि कयो, माण्हुनि जो रोज़गारु आहे उहो बि हुजणु घुरिजे, पर SOP हुजे, कम से कम जेको आहे सो मास्क पाइणु घुरिजनि, हथ धोइण, मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो असांजा जेका हैंड वॉश टैंकियूं हुजनि, सैनिटाइज़र हुजनि, ऐं जेको अमलो आहे उहो बि पंहिंजो डिस्टेंस रखे, मार्केटनि में थोरो डिस्टेंस हुजे, टाइम जी थोरी जेका आहे सो लिमिट हुजे, त जंहिं टाइम ते चवनि था पर उन ते अमल कोन थो थिए जेका उन ते। ऐं मां अवल बि जेका आहे सो तव्हांजे हिन मीडिया जे तहत चयो त मिनिमम जेको आहे न 50-100 रुपया न हिकिड़ो फाइन रखनि। असां माण्हू त जेतिरे या पनिशमेंट न थींदी तेतिरे असां जेको आहे इनखे लाइट था सम्झूं। हींअर असां वटि वैक्सीन हले पई, सेकेंड डोज़ बि हले थो, फर्स्ट डोज़ बि। हिन लाइ ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 7,000 खां मथे असांजो हीउ सेंटर जेको आहे वैक्सीन करे चुको आहे। ऐं असां वटि हींअर जेको आहे मां जेको आहे सो नाज़रीन खे ॿुधाईंदुमि त 65 साल खां मथे जेके उमिरि जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ इहा पॉलिसी आहे त उन्हनि जो शिनाख़ती कार्ड पंहिंजो 1166 ते जेको आहे मैसेज कनि, उन्हनि ॾे इमीडिएट ई जेको आहे रिप्लाई अचे थो, तव्हां अॼु ई जेको करायो। जे उते न त हिते अचनि त असांजे सेंटर ते फैसिलिटी मौजूदु आहे, ऐं हीअ उन्हनि जो कार्ड जेको आहे नंबर लॻाइनि था, इमीडिएट अची थो वञे, उन्हनि जी जेको आहे सो वैक्सीन पंहिंजी कराइनि ऐं कोशिशि करे इन मां फ़ाइदो वठनि। ऐं गवर्नमेंट जी तमामु सुठी फैसिलिटी आहे हिते असां वटि। अवल असांजो हीउ जेको आहे डिवीज़न लेवल ते कमु कंदो, हाणे असांजो जेको आहे रुॻो डिस्ट्रिक्ट लाड़काणे करे थो। मां डिस्ट्रिक्ट लाड़काणे जी आवाम खे चवंदुमि त जेके 65 साल खां मथे माण्हू आहिनि उहे अचनि पंहिंजी वैक्सीन कराइनि। ईअं जेके जिन माण्हुनि जी वैक्सीन नथी थिए उहे त उन्हनि जा असां ते प्रेशर आहिनि त असांखे वैक्सीन कराए, पर असां का बि वैक्सीन ईअं नथा करायूं जेतरे असांजो मैसेज नथो अचे। सो मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं वरी बि लाड़काणे जी आवाम खे, सिंध जी आवाम खे, पाकिस्तान अपील कंदुमि त ख़ुदा रा पाण ते रहम कयो, पंहिंजे बचनि ते रहम कयो, पंहिंजे नसलनि ते रहम कयो ऐं हिन ते अमल जे लाइ जेको SOP ते अमल कयो। ऐं जेका एहतियात जेको आहे न उहो बहितर आहे जेका इलाज खां। असां एहतियात कंदासीं त असांखे इलाज जी ज़रूरत ई न पवंदी। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां चयो त हाणे हीउ रुॻो डिस्ट्रिक्ट लाड़काणे जे लाइ आहे, त हाणे ॿियनि ज़िलनि में जेके आहिनि तव्हां सेंटर खोले चुका आहियो? हा सर, बिल्कुलु जेको आहे असांजो कंबर डिस्ट्रिक्ट में जेको आहे सेंटर आहे, जेका जेकबाद में आहे, शिकारपुर में आहे, कंदकोट कश्मीर में आहे, ऐं उन खां अलावा असांजे तालके लेवल ते बि आहिनि, हींअर हलनि पिया। त तव्हांजे डोकरी में असांजो सेंटर हले पियो, रतिदुर में सेंटर हले पियो। ईअं जेका मूंखे एतिरी वधीक मालूमात न आहे, पर जेका मूंखे ख़बर आहे त हाणे असांजे हेठि सत RSC लेवल ते बि असांजा सेंटर कमु कनि पिया। उते जेको माण्हू वञे थो पंहिंजी वैक्सीन कराइण लाइ, उनखे वैक्सीन लॻे पई जेका। अच्छा, हिते जेके तव्हां ॿुधाया आहिनि 7,000 ज़ाहिर आहे पहिरियों त सॼे डिवीज़न जा हुआ, छाकाणि त हिते ई हीउ डिस्प्ले सेंटर तव्हां क़ाइमु कयो। हा बिल्कुलु, जेको पहिरियों जेको असां जेका 2 हफ़्ता 3 जेके आहिनि उन में सॼी डिवीज़न जा माण्हू ईंदा हुआ। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते कुझु डिवीज़न जा माण्हू अचनि बि था, ईअं बिना, पर उनखे असां नथा मोटायूं। जेको माण्हू हिते ईंदो, कहिड़े बि सेंटर जो, जे गवर्नमेंट जी इहा फैसिलिटी आहे त हिकिड़ो माण्हू फ़र्ज़ु कयो जेको कराची में फर्स्ट डोज़ करायो अथई ऐं सेकेंड डोज़ जे लाइ हिते अची वियो आहे, हुनजो टाइम जेकॾहिं हिते आहे त हे हिते अची पंहिंजो मैसेज ॾेखारे थो, CNS ॾेखारे थो, उनखे बि असां इहो वैक्सीन हिते करायूं पिया। अच्छा, कोरोना जे हवाले सां जेके टेस्टूं थियनि थियूं पियूं उन में जेका रेशो आहे 1/3 आहे या 50-50% बि कॾहिं कॾहिं थियो, त छा था सम्झो त इहो जेको रेशो आहे हिन वक़्तु जेको आहे सो ख़तरनाक सतह ताईं न पियो वधे? सर मां चवां त काफ़ी वधे पियो जेको आहे सो, जे एहतियात न कयोसीं त अञा नंबर वधंदा। लाज़िमी हिकिड़े माण्हू खे आहे उहो वञे थो पंहिंजी फैमिली खे पूरे खे जेको आहे सो इन्फेक्शन ॾिए थो जेको आहे सो। तंहिंजे करे असां त चवंदासीं त जीअं वधियो आहे त जीअं अॻिवल असां इनखे गवर्नमेंट जेका पंहिंजा सुठा एफर्ट्स वरिता त वञी 0 ते असां पहुतासीं। तव्हां डेली जा ॾिसंदा हूंदा डेथ रेशो बि वधे थो जेको आहे सो। तव्हां 6 महीननि में असांजो हिकिड़ो बि डेथ रेशो न थियो, उनखां पोइ हाणे ताज़ो असांजो थियो। इन मां अंदाज़ो आहे त माना जेको आहे सो वायरस जेको आहे सो हीअ जेको 3rd वेव आहे ॾाढी ख़तरनाक आहे। ऐं इन जा जेको आहे न सिम्टम बि काफ़ी असांजा काफ़ी डॉक्टरनि जूं फैमिली वठी वयूं। मां नाला न खणंदुमि त मां पाण मूंखे ज़ाती ख़बर आहे 3-4 असांजा डॉक्टर फैमिलियूं आहिनि जंहिंजी पूरी फैमिली इन में जेका थी आहे। लाज़मी उहे पेशेंट खां वरिता हूंदा या कंहिं जेको उन्हनि जा ॿार स्कूल में वञनि पिया उन्हनि खां थी सघनि पिया। मुंहिंजो मक़सदु आहे हींअर जेको आहे सो वायरस जो जेको आहे न स्प्रेड ॾाढो पियो थिए पियो, इन जे लाइ एहतियात करणु घुरिजे। वधि खां वधि असांजो इन ते एहतियात कनि माण्हू। मुख़्तलिफ़ तव्हांजे सिहत खाते जा अमलदार आहिनि, उन्हनि सां असांजी ॻाल्हि थी त उन्हनि जो चवणु आहे त हाणे 50+ माण्हुनि खे बि जेको आहे सो वैक्सीन कई वेंदी, त उन हवाले सां कहिड़ी जेका आहे पॉलिसी? सर असां वटि अञा जेका 50+ वारी पॉलिसी न आई आहे। असां वटि जेकी पॉलिसी आहे 65+ जेका आहे उहा पॉलिसी आहे, उन तहत असां वैक्सीन थिए पई जेका आहे। हवाले सां माण्हुनि में हिकिड़ो शऊर ज़रूरु पैदा थियो आहे, माण्हू अचनि था तव्हांजे सेंटरनि ते, काफ़ी पोड़ा जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि उहे अचनि था, त इन हवाले सां को अवेयरनेस अञा वधीक करण जी ज़रूरत आहे?
बिल्कुलु असां तव्हांजे चैनल जे जेको आहे सो मार्फत सभिनी खे इहो पैगाम था ॾियूं, मैसेज था ॾियूं त जेके 65 खां मथे आहिनि ही त नेमत आहे, माण्हू त परेशान आहिनि त असांखे पैसनि ते लॻे लॻारायूं, पर हिते फ्री में थिए थी। असां सभिनी खे जेको आहे सो वरी बि अपील कंदासीं त जेके 65+ आहिनि त हिन मौक़े मां फ़ाइदो वठनि ऐं पंहिंजी वैक्सीन कराइनि त उन्हनि जे लाइ बहितरु आहे। नाज़रीन, लाड़काणे में कोरोना केसिस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि ऐं हिन टीं लहर में जेको आहे हिकिड़ो माण्हू बि फ़ौत थी चुको, 2 माण्हू हिन वक़्तु बि ICU में जेके आहिनि उहे मुंतक़िल थियल आहिनि, उन्हनि जी सूरत हाल इंतिहाई जेका आहे ख़राबु आहे। तव्हां छा चवंदो त कहिड़े तरीक़े सां हिन वबा खां बचिजे? हीअ वेव जेका हिन दफ़े टीं वेव आई आहे इहा तमामु ख़तरनाक आहे। हाणे इन में हिकिड़ो त सिलसिलो इहो आहे त असांजे हितां जे लोकल माण्हू खे उनखे सीरियस बि नथा वठनि ऐं उन्हनि वटि का अवेयरनेस बि कोन्हे। तव्हांजो PPHI थी वियो या मेडिकल या ॿिया जेके बि इदारा आहिनि या इवन एस ताईं जो जेका लोकल असांजी एडमिनिस्ट्रेशन आहे उन्हनि खे हिकिड़ी अवेयरनेस या अहिड़ा मतिलबु हिकिड़ा बैनर या एड ॾियणु खपनि जीअं लोकल माण्हू में उहा अवेयरनेस अचे ऐं उहे SOPs खे घटि में घटि फॉलो कनि। हाणे हिकु त इहा अहिड़ी शइ आहे जो हिकु माण्हू खां उहा 50-100 माण्हू ताईं बि उहा वञी थी सघे, फैलिजी थी सघे। सो इन खे हिकिड़ो त गवर्नमेंट जो बि कमु आहे अवेयरनेस माण्हुनि खे ॾियनि ऐं मां तव्हांजे तवसुल सां जीअं असांजो हारी तबिको आहे इहो उन्हनि खे त का मतिलबु का ख़बर बि न आहे त का इहा कोरोना आहे बि। सो उन्हनि खे बि हिकिड़ो त अवेयरनेस या उन्हनि खे ॼाण ॾिनी वञे ऐं सिंध चैनल जे तरफ़ां मां आम माण्हू खे चवंदुसि त महिरबानी करे तव्हां इन SOPs खे सख़्ती सां फॉलो कयो, जिते तव्हांजो ज़रूरी हुजे उते निकिरो ऐं इन खे एॾो ईज़ी न वठो। नाज़रीन, समाजी अॻवान एजाज़ चांडियो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था त हीअ जेका कोरोना जी टीं लहर जेका आहे उन में काफ़ी माण्हू मुतासिर थी रहिया आहिनि ऐं डेली ही केसिस जेके आहिनि उहे पॉज़िटिव अचनि था तमामु घणनि माण्हुनि जा, उन हवाले सां संदसि कहिड़ी रहिया साईं ॿुधाइजो त हीअ जेका कोरोना जे हवाले सां हिकिड़ो वधीक वेव हिकिड़ो उथियो आहे ऐं काफ़ी माण्हू मुतासिर थिया आहिनि, उन में हिकिड़ो माण्हू जेको आहे सो ताज़ो हाणे 2-3 ॾींहंनि जे अंदरि फ़ौत बि थी चुको आहे। त छा चवंदा त इहा जेको आहे सो माण्हू एहतियात नथा कनि या इन हवाले सां माण्हुनि खे छा करणु खपे? थर्ड वेव आहे कोविड-19 जी, तमामु ख़तरनाक वेव आहे ऐं असांजे माण्हुनि खे बेसिकली उन्हनि खे इहा ॼाण कोन्हे त इन थर्ड वेव जे करे जेके कैजुअलिटीज़ अलाह साईं ख़ैरु करे तमामु घणियूं थी सघनि थियूं ऐं दुनिया जेका एडवांस आहे उन्हनि पंहिंजा उपाय त वरिता आहिनि, पर असां वटि जेको माण्हुनि खे न मास्क आहे, जेकॾहिं गवर्नमेंट उन जे लाइ इनिशिएटिव वरिता आहिनि त पंहिंजी मास्क ज़रूरी आहे, पर जेका हितां जी लॉ एनफोर्स असांजी एजेंसीज़ आहिनि जंहिंमें पुलिस आहे, जंहिंमें रेंजर्स आहे, उहा बि उन्हनि खे पाबंद बणाए ऐं उनखां अलावा अस्पतालूं ॾिसो तव्हां, शादी हाल ॾिसो, बाज़ारूं ॾिसो भरियूं पियूं, कंहिं बि माण्हू वटि कंहिं हिकु माण्हू वटि तव्हांखे हार्डली को 2 या 3 माण्हू तव्हांखे मिलंदा जिन खे मास्क पातल हुजे। सो इहा असांजी सभिनी सिविल सोसाइटी जी बि ज़िम्मेवारी आहे, पर हद खां वधीक जेका ज़िम्मेवारी आहे उहा हुकूमत जी आहे। हुकूमत उन्हनि माण्हुनि खे पाबंद बणाए। हिकिड़ी तरफ़ हीअ टीं लहर पहिले कोरोना जी ऐं माण्हुनि जे हवाले सां जीअं असां पाण ॻाल्हि कयूं था त एहतियात नथा कनि, घणा माण्हू त मास्क बि नथा पाइनि, त हिन वक़्तु जेको रेशो आहे उहो तक़रीबन जेके टेस्टूं थियनि थियूं, मिसाल जे करे 50 माण्हुनि जूं त 25 माण्हू जेके आहिनि माना अधु ते अधु जेके आहिनि उहे कोरोना पॉज़िटिव अचनि था ऐं इहो डेली जेको केसिस जो रेशो आहे इहो वधे थो, त हीअ त पोइ जेकॾहिं माण्हू एहतियात न कंदा त हिकिड़ो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। बिल्कुलु सर, मां जीअं तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त जॾहिं 2.something रेशो हुयो कोविड-19 जो ऐं हीअ जेका थर्ड वेव आहे उन में 10.5 जेको आहे सो वधी चुका आहिनि, डेली केसिस थियनि था पिया ऐं पहिरीं लहर में एतिरा केसिस न हुया जेतिरा हिन वक़्तु केसिस थियनि था पिया, रिपोर्ट बि थियनि पिया, पर उन सां गॾोगॾु जेका ॿी ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि इहा आहे त असां सभिनी खे एहतियात सां गॾोगॾु पंहिंजो पाण खे बि ख़्यालु करिणो आहे, ॿिए खे बि बचाइणो आहे, पंहिंजो पाण खे बि बचाइणो आहे ऐं उनखां अलावा हुकूमत जेके इनिशिएटिव वठंदी हुकूमत पाबंद बणाईंदी, आम माण्हू उन्हनि खे त इहा उन में जागरूकता पैदा थियणु खपे।
बिल्कुलु उन माण्हुनि में बि अवेयरनेस पैदा थिए। पर असां वटि ॾिसो सही, माण्हुनि वटि एतिरो जेको पढ़ियल लिखियल रेशो आहे उहो तमामु घटि आहे। माण्हू जेके कारोबारी आहिनि उन शइ खे पहिरीं ॻाल्हि त हिन कोविड खे उहे माण्हू सम्झनि ई कोन था, मज़ाक था सम्झनि पिया। जेके माण्हू सुधरियल माण्हू आहिनि उहे बाक़ाइदे एहतियात बि कनि पिया, पंहिंजो बि एहतियात कनि था, ॿियनि जे लाइ बि उहे एहतियाती तदाबीर वठनि था पिया। पर असांजे माण्हू खे जेसीं ताईं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माण्हुनि जे लाइ हिकिड़ा जेके आहिनि प्रोटेक्टिव मयर्स न वरिता वेंदा त इहो अञा वधीक जेको आहे सो असांजे लाइ नुक़सानदायक थींदो। ऐं उन में सभु असां लोड़ींदासूं। अलाह साईं न करे असां नथा चाहियूं पिया या असांजो मुआशिरो नथो चाहे पियो जेके पढ़ियल लिखियल आहिनि त अहिड़ी का ॿी वरी जेको आहे सो लहर थिए। ऐं ही स्पेशली जेके ॿार आहिनि, जेके चिल्ड्रेन आहिनि, उन्हनि जे लाइ तमामु घणो ख़तरनाक आहे। छो त कोविड-19 खां पोइ जेको कोरोना वायरस जो जेको शेप आहे, वैक्सीन ईजाद थियण खां पोइ शेप बि ॿुधाए पियो वञे त उनजो चेंज थी चुको आहे। माना हिन वक़्तु जेका वैक्सीन आहे उहा वैक्सीन एतिरो असरु न कंदी। न असां सां नौजवान नईमला जेको CSS जो शागिर्दु आहे उहो मौजूदु आहे। उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू कोरोना जो जेको हींअर केसिस वधनि पिया उन वारे सां संदसि छा चवणु आहे, छा चवंदा त माण्हुनि खे एहतियात करणु खपे ऐं माण्हू छो नथा एहतियात कनि। माण्हू बाज़ारनि में ॾिसो पिया त हुजूमनि जे सूरत में जेको हलनि पिया। हुकूमत खे घुर्जे त हिन ते बिल्कुलु सख़्ती सां हिन इंतिज़ामनि खे मेंटेन करे, छो जो जेको स्ट्रेन आहे म्यूटेट थी चुको आहे। हाणे हे जेको कोविड स्ट्रेन आहे म्यूटेट थियो आहे, इन लाइ माना ख़ासि असांजे वैक्सीनेशन बि जेकर कयूं था त बि असांखे उहा पॉज़िटिव केसिस में अञा वधीक इज़ाफ़ो थिए थो। त उन लाइ बहितर आहे त एहतियात असांखे तदाबीरूं वठणु घुरिजनि। ऐं उन लाइ उहो आहे त असांखे रिस्पॉन्सिबल सिटीज़न थियणु घुरिजे। उन लाइ इहो आहे जेके असांखे हुकूमत SOPs ॾिनो उनखे फॉलो कयूं, मास्क पायूं, हैंड वॉश ऐं पंहिंजे जेको हरू भरू जी मेल झोल उनखे घटि कयो वञे। ही जेका पूरी दुनिया में कोरोना जी वबा हली रही आहे ऐं अञा ताईं मुख़्तलिफ़ माण्हू शर्तूं था लॻाइनि त कोरोना आहे, कोरोना न आहे। ख़ुदा जे वास्ते हीअ साइंस जी दौर आहे, टेक्नोलॉजी दौर आहे। ऐं हिन पूरी दुनिया में तव्हां नेट ते ॾिसो, पूरी दुनिया जंहिं महिल बि पब्लिक में अचे थी त हू मास्क लाहिनि कोन था, हुनजो मास्क चहिरे ते आन आहे ऐं हू पंहिंजो पाण खे सिक्योर कनि था ऐं पंहिंजो पाण खां ॿिए खे बि सिक्योर कनि था। इहा ई अलाह ताला चयो आहे त इंसान खे जेकी जान आहे इहा ॾाढी प्यारी आहे। ऐं कंहिं माण्हू जेकर हिकु माण्हू जी जान बचाई उहो ईअं आहे ॼण त पूरी इंसान ज़ात जी जान बचाई। ऐं हूअं बि सफ़ाई निस्फ़ ईमान आहे त असांजे मथां लाज़िम आहे त जेके बि गवर्नमेंट जूं हिदायतूं आहिनि उहे असांखे मन ऐं तन असांखे उनखे लागू करणियूं। ही सभु अवाम ऐं असांजे लाइ फ़ाइदे जे लाइ आहे। ऐं जेकॾहिं बींग AC लाड़काणो जेकॾहिं शहर में निकिरां थो त ही गवर्नमेंट ऑफ सिंध जूं जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि जेके लागू थी चुकियूं आहिनि त हर वक़्तु जंहिं ॾींहं खां वठी कोरोना जी SOP ऐं अमल करण जे लाइ गवर्नमेंट लॉकडाउन स्मार्ट लॉकडाउन लॻायो आहे, साल गुज़री वियो आहे, पर उन में हिकिड़ो ॾींहुं बि अहिड़ो न आयो आहे इन साल जे अरसे में जो गवर्नमेंट इहो चयो हुजे त तव्हां मास्क न पायो। मास्क लाज़मन पाइणो आहे जंहिं महिल तव्हां पब्लिक में अचो था। जंहिं महिल तव्हां अकेला आहियो त न पायो, जंहिं महिल तव्हां रोड ते अकेला आहियो, जंहिं महिल तव्हां पार्क में अकेला आहियो, घर में अकेला आहियो त भले न पायो। पर जॾहिं पब्लिक स्ट्रीट ते अचो था ऐं पब्लिक प्लेस ते अचो था ऐं क्राउडेड प्लेसिस ते अचो था जंहिंमें तमामु घणो क्राउड आहे ऐं इंडोर जिते ACयूं हलनि थियूं, शीशनि जा दरवाज़ा बंदि आहिनि ऐं उते माण्हू तमामु घणे वॾे तइदाद में यको गॾु आहिनि। माण्हू या बसियुनि में, ट्रेनुनि में, रक्षनि में, कोचुनि में, वेनुनि में जॾहिं माण्हू हिकु मुंहुं सां लॻाए वेठा आहिनि त हीअ बीमारी यकीनी तौर ते जेके वाटर ड्रॉपलेट्स निकिरनि था मुंहं मां उन जे ज़रिए जेके साह खणूं था ऐं साह मां ॿाहिरि यकीनी तौर ते असांजे वाटर ड्रॉपलेट्स ॿाहिरि निकिरंदा आहिनि कार्बन डाइऑक्साइड सां गॾोगॾु। या जेकॾहिं हथ में आहे त असांखे हथ में सैनिटाइज़र हुजे, असांजे हर वक़्तु असांखे मास्क ऑन हुजे त शहर में जिते रेशम गली, शाही बाज़ार, सूर्या पधर हुजे या रेस्टोरेंट्स हुजनि या मोबाइल मार्केट हुजे, बंदर रोड हुजे या जेके बि प्लेसिस आहिनि असां उते जिते सम्झूं था जिते वधीक रिस्की एरियाज़ आहिनि, मां उते 3-4 दफ़ा हिन रिसेंट 3rd जेका वेव ऑफ कोरोना आई आहे उन में विज़िट करे चुको आहियां। पहिरें ॾींहुं मां निकिरी करे ऐं सभिनी शहरनि खे, दुकानदारनि, बिज़नेस कम्यूनिटी खे ऐं उन्हनि खे पोइ घुराए करे हिते बिज़नेस कम्यूनिटी सां मीटिंग्स बि कई ऐं उन्हनि खे ॿुधायो त हीउ शेड्यूल आहे। सुबुह जो 6 बजे खां वठी राति जो 8 बजे ताईं बाज़ार खुलियल रहंदी। उनखां पोइ 8 बजे जीअं थींदो त बाज़ार बंदि थियणी आहे ऐं जुमो ऐं आचर 2 ॾींहं मुकमल लॉकडाउन आहे। जुमो ऐं आचर बिल्कुलु मुकमल लॉकडाउन। हा, जेके इंतिहाई इसेंशियल आइटम्स सेल कंदड़ शॉप्स आहिनि जीअं मेडिकल स्टोर आहे
या जेकर खीर वारो आहे या गोश्त वारो आहे या सब्ज़ी वारो आहे या फ्रूट वारो आहे उन खां सवाइ माण्हुनि जी ज़िंदगी ॾुखी थींदी त उन्हनि खे इन हवाले खां उहे इन शइ खां मुस्तस्ना आहिनि। ऐं वैक्सीन कंदा आहियूं हिते कोविड जी जेकी वैक्सीन आहे उन सिलसिले में। ऐं हिते अलहमदिल्ला डेली तक़रीबन 60-70 जेके आहिनि जो पार्टिसिपेट अचनि था, क्लाइंट्स अचनि था जेके असां वैक्सीन कयूं था। उन्हनि में सीनियर सिटीज़न्स बि आहिनि जेके अबो 60 ईयर्स खां आहिनि ऐं उन में असांजा फ्रंट लाइन वर्कर्स बि आहिनि जेके उहे अचनि था, उन्हनि खे बि वैक्सीन करायूं था लॻनि था पिया। असां वटि 2 कैटेगरीज़ आहिनि, हिकु सीनियर सिटीज़न्स आहिनि ऐं ॿिया फ्रंट लाइन वर्कर्स आहिनि। फ्रंट लाइन वर्कर्स में असांजे हेल्थ डिपार्टमेंट जा आहिनि, उहे अचनि था, उहे वैक्सीन कराइनि था। ऐं उन खां बाद में सीनियर सिटीज़न जेके आहिनि उहे 60 खां अबो आहिनि, 60, 70 ऐं 80 ईयर्स जा बि अचनि था, उनखे असां वैक्सीन कयूं था पिया। आवाम खे पाण वधि में वधि ख़्यालु करणु खपे, उनखे पंहिंजी हिफ़ाज़त करणु खपे। हीअ ख़तरनाक कोरोना जेका डिज़ीज़ आहे, बीमारी आहे, तमामु ख़तरनाक आहे ऐं उन्हनि में जेतिरो एहतियात करे, जेतिरो पंहिंजो पाण खे बचाइनि हिन बीमारी खां, त वधीक बहितर रहनि। ऐं हिते CVC सेंटर आहे त असां वटि जेको आहे सो 7000 वैक्सीन असां करे चुका आहियूं ऐं 60 एंड अबव हले थो पियो। हाणे 50 एंड अबव बि जेको आहे सो स्टार्ट करे छॾियो आहे असां, उहो बि हले पियो। ऐं हिन वक़्तु असां 7000 करियूं, लेकिन कॉम्प्लिकेशन वक़्तु एॾो को ख़ासि थियो कोन्हे। ऐं असां वटि AE5 रूम आहे जंहिंमें आफ्टर वैक्सीन असां उन्हनि पेशेंट्स खे अधु कलाक ताईं रिकवरी रूम ते रखंदा आहियूं, उन में ऑब्ज़र्व कंदा आहियूं, फॉर्म्स फिल कंदा आहियूं, त अहिड़ो कुझु साम्हूं कॉम्प्लिकेशन आयो कोन्हे। ऐं हिते वैक्सीनेशन सेंटर अलॻि आहिनि जंहिंमें वैक्सीनेटर असांजा हूंदा आहिनि, उहे वैक्सीन उन्हनि जी कंदा आहिनि। वेटिंग रूम अलॻि आहे। हिते सभु सहूलियतूं आहिनि। हिते पहिरां जीअं फर्स्ट ईंदा त असांजो जेको आहे सो उन्हनि वटि जेके कोड्स ईंदा आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते आहिनि, हिते कंबर जी बि हिते ई थींदी आहे वैक्सीन। ऐं जेको आहे सो लाड़काना इन्हनि जी थींदी आहे ॾोकरी। पोइ हिते पेशेंट्स ईंदा आहिनि, उहे असांजा पहिरां जेको आहे सो फॉर्म फिल थींदो आहे, उन्हनि जा वाइटल्स पूरा चेक थींदा आहिनि, देन उहो वैक्सीनेटर ते वैक्सीनेशन थींदी आहे। उन्हनि जी फीमेल वेटिंग रूम आहे, मेल वेटिंग रूम आहे, डॉक्टर्स आहिनि, स्टाफ आहे। हिन जा 2 डोज़िस आहिनि। फर्स्ट डोज़ लॻंदो, देन जेको आहे सो 21 ॾींहंनि खां पोइ असां 20-21 ॾींहंनि खां पोइ असां उनखे वापसि रिपीट उन्हनि जा वारा कोड्स बि ईंदा आहिनि, पर असां उनखे कार्ड ठाहे ॾींदा आहियूं। उन कार्ड ते सॼो उन्हनि जी नेक्स्ट डेट बि मैंशन हूंदी आहे। पोइ उहे ईंदा आहिनि, उहो सेकेंड डोज़ लॻंदो आहे, उन खां पोइ फुल इम्यूनाइज़ेशन थी वई उन्हनि जी। न उहो उन्हनि जी पहिरियां हुई, पोइ उन्हनि पंहिंजी हाणे उते अलॻि कई आहे। कंबर शहदाद कोट जी पंहिंजी अलॻि उते आहिनि सेंटर्स एस्टेब्लिश थिया आहिनि। फर्स्ट पहिरियां जेको आहे सो न हुया, पोइ उन्हनि पंहिंजा एस्टेब्लिश कया आहिनि हर डिस्ट्रिक्ट में। काफ़ी डिपार्टमेंट्स जा आया आहिनि, काफ़ी डॉक्टर्स जेके आहिनि गवर्नमेंट मुख़्तलिफ़ क़िस्म जेके जंहिं अप्लाई कयो आहे, पर फुल नथा चई सघूं त फुल थिया आहिनि, पर काफ़ी डिपार्टमेंट मां आया आहिनि। त जल्दी ई करणी, फ्रंट लाइन जेके डॉक्टर्स हुया उन्हनि खे त पहिरियां ई करणी हुई, त उहे जेके आहिनि अचनि था उहे त थियनि था, काफ़ी थी विया आहिनि, कुझु रहियल बि आहिनि। उहे उन्हनि जी काई लिमिट न आहे। फ्रंट लाइन जेके आहिनि वर्कर्स, उन्हनि जी काई लिमिट न आहे। उन्हनि जी अब 60 ज़रा जॉब में हूंदा त 60 ई हूंदा, ऐं जेको आहे सो 20-25 खां अगरि उहे आहिनि बि त उनखे वैक्सीन लॻाईसीं, ऐं अॻिते बि लॻंदी अगरि ईंदा त। हिन वक़्तु लाड़काना शहर में कोरोना जी जेकी सूरत हाल आहे उहा तमामु बिगड़जी अधी थी वञे। इंतिज़ामिया सां गुज़ारिश आहे त महिरबानी करे लाड़काणे में मास्क पाइण ते थोरी सख़्ती कनि, पर पुलिस जे थ्रू न कनि त इहा भलो आहे। महिरबानी करे सियासी अॻवान ऐं समाजी अॻवान ऐं मज़हबी अॻवान इन्हनि खे अप्रोच कयो वञे। उन ते जेको आहे इहे माण्हू लाड़काणे वारनि सां बिल्कुलु बाक़ाइदा तौर ते बहितरीन तरीक़े सां सम्झाईंदा बि ऐं अमलदारा बि कराए सघनि था। पुलिस जो कमु आहे आधा जेका आहे 2 काठी हणे 2 डंडा हणे हलबा जान छॾी, इहो कमु न थींदो। मोहबत में हर कमु थी सघे थो। मोहबत जा इहे ई 4 दर आहिनि, समाजी भी आहिनि, सियासी भी आहिनि, मज़हबी भी आहिनि, या बिरादरी तौर भी आहिनि। जेकॾहिं इन्हनि सां इन्वॉल्व थी इंतिज़ामिया इहो कमु करे त अञा भलो आहे। बीमारी पंहिंजी जॻह ते आहे, पर माण्हू चवनि था त यार हे जेको आहे हाणे गवर्नमेंट जेकी आहे परेशानी जे लाइ सिर्फ़ु हाणे रमज़ान जीअं वेझो आयो आहे, तीअं जेको आहे कोरोना बि वेझो अची पहुतो आहे।
पर असांजो वरी ईमान इहो आहे त इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात में उम्मीद आहे त बावज़ू हूंदासीं, नमाज़ 5 वक़्त जी हूंदी, किरोना पाणी भॼी वेंदो। असल शइ इहा आहे त असांजे लाड़काणे जा ऑफिसर जेके आहिनि उहे तमामु बहितर आहिनि। SDM साहब हुजे, असांजो DC साहब लाड़काणो हुजे, उहे असां वापारियुनि सां इज़त भरियो तावन था कनि। असां पंहिंजे यूनियन खे इन शइ जी आगाही ॾिनी आहे। असांखे 2 दफ़ा असांजी मीटिंग थी SDM साहब सां, उन असांखे आख़िरी वार्निंग ॾिनी त महिरबानी करे टाइम टेबल बि शब जा सुबुह खां वठी 8 बजे ताईं राति जो बंदि हुजनि मुकमल, ऐं उन खां पोइ असांखे जुमो ऐं आचर असांखे ॾियो, जेको असांजे असांजे पाकिस्तान हुकूमत बि चयो आहे, असांजे सिंध हुकूमत जो इहो हुकुमनामो आहे। छो त इहा शइ जेकी आहे, इहा बीमारी एतिरी फैलिजी थी वञे पई पाकिस्तान जे लेवल ते, पर अलाह जी महिरबानी असांजी सिंध जी लेवल ते अञा एतिरी न आहे। जेकॾहिं असांखे हिकिड़ो हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ी शइ कानूनी मिलियल आहे त उनजो जेको आहे त असांखे जवाज़ न आहे त असां कानून जी भंजकड़ी कयूं। असां उन्हनि खे इहा बि गुज़ारिश कंदासीं त असां इन शइ जा पोइ ज़िम्मेवार न आहियूं। सुबुह खां 6 बजे खां वठी तव्हांखे राति जो 8 बजे ताईं असांखे सिंध हुकूमत इहा शइ ॾिनी आहे त पंहिंजी रोज़ी करे सघूं था। उन में जेको आहे वॾे में वॾी जेकी आहे त असांखे उन जा अहकामात बि पूरा करणा आहिनि। ही कोरोना जी जेका आलमी वबा आहे, इन में हुकूमत ऐं आवाम ॿिन्ही खे सिंसियर थियणो पवंदो, ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। आवाम भी इन में काफ़ी सारी कोताही करे थो, पर असांजी हुकूमत इंतज़ामिया जेका आहे उहा भी जेके एहतियाती तदबीरूं आहिनि या SOP से अमल कराइण जंहिं प्रॉपर तरीक़े सां खपंदो आहे, उहो ई अमल कराइण जे बजाय इंतज़ामिया इन खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। पुलिस जेका टाइमिंग रखियल आहे त टाइमिंग रखण या जेके SOP जूं जेके टर्म्स कंडीशन्स तय थियण आहिनि, उहे बि हिकिड़ियूं अजीब व ग़रीब आहिनि। त लिहाज़ा इन सभिनी शयुनि ते हिकिड़ो स्टेक होल्डर्स खे ऐं इंतज़ामिया खे विहारे करे हिकिड़ो गॾियल हिकमत अमली ठाहिणी पवंदी, तॾहिं असां हिन आलमी वबा खां बची सघंदासीं। नाज़रीन, लाड़काणे में कोरोना वायरस जा जेके केसिस आहिनि ओवरऑल सॼी सिंध, पर लाड़काणे में जेके तेज़ी सां वधी रहिया आहिनि, इन हवाले सां असां पंहिंजो प्रोग्राम जेको आहे तरतीब ॾिनो ऐं उन में कोशिशि कई त इंतज़ामिया सां गॾु डॉक्टर ऐं मुख़्तलिफ़ जेके मकतब फ़िक्र जा माण्हू, उन्हनि जी राय बि इन में शामिलु कयूं। गॾोगॾु जेको कोरोना वैक्सीनेशन सेंटर आहे उनजी जेका उते वैक्सीनेशन थिए पई उहा बि तव्हांखे हिन पंहिंजे प्रोग्राम में ॾेखारियूं। ऐं जेके शहर जी सूरत हाल आहे, बाज़ारूं जेके आहिनि उहे भरियूं पियूं आहिनि, या मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा बि जेको आहे सो एहतियात नथो कयो वञे ऐं उते जेको आहे SOP ते अमल नथो कयो वञे। वॾे तइदाद में माण्हू जेके आहिनि गॾु थियनि था, हुजूमनि में जेको आहे सो माण्हू बीठल आहिनि। त इहा जेका आहे हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे। तव्हांखे असां शहर जी जेका सूरत हाल ॾेखारी आहे उन में बि तव्हां ॾिठो आहे त तमामु वॾे पैमाने ते जेके माण्हू आहिनि उहे बाज़ारनि जे अंदरि भरिया पिया आहिनि ऐं उन्हनि में को एहतियात न आहे, कंहिंखे जेको आहे सो मास्क पहिरियल न आहे। ऐं ॼण त हिन जेका वायरस आहे या हीअ बीमारी आहे जेका हिकिड़ी ख़तरनाक तौर ते जेको आहे सो न सिर्फ़ु असांजे मुल्क या सिंध में पर दुनिया जे अंदरि उन तबाही फैलाए छॾी आहे। त हिते जेके आहिनि माण्हू इन हवाले सां जेका जंहिं तरीक़े जी उन्हनि खे केयर करणु खपे या SOP ते जेको आहे सो उन्हनि खे अमल करणु खपे, उहो न पियो थिए। सो हीअ अवेयरनेस ऐं गॾोगॾु जेके हितां जा डिस्प्ले सेंटर आहिनि जिते वैक्सीनेशन थिए पई कोरोना जे हवाले सां, उहा ऐं उनजा जेके अंग अखर आहिनि उहे समूरा असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि। कोशिशि कई आहे त माण्हुनि खे जेको आहे हिन हवाले सां आगाही बि ॾियूं त हू जेके आहिनि एहतियात कनि ऐं गॾोगॾु जेको आहे सो जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि उहे वैक्सीनेशन सेंटरनि ते पहुचनि या 1166 ते जेको आहे सो उहो पंहिंजे शनाख़ती कार्ड जो नंबर लिखी करे मैसेज कनि त उन्हनि खे रिप्लाई अची वेंदो ऐं उनखां पोइ उनखे कोड बि जेको आहे सो फराहम थींदो ऐं हू वञी पंहिंजे सेंटर ते जेको आहे सो वैक्सीनेशन कराइनि। ऐं इन तरह इन में कंहिं बि तरह सां माण्हू जेके आहिनि लापरवाही जो मुज़ाहिरो न कनि। हीअ इंसाननि जी जेके आहिनि जानियुनि जो इशू आहे ऐं हिकिड़ी ख़तरनाक वायरस आहे जंहिंखे इन तरह सां ई मुंहुं ॾेई सघिजे थो ऐं इन तरह सां ई विड़ी सघिजे थो। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।